ओ साईं मेहर अली शाह तोजे हथ में छाहे चे दो तस्बीह हिन ते नाना मुस्तफा ते दुरूद पाक पढ़ंदो आ सब चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। फकीर गुलाम रसूल ॻाल्हि वेठो आहे न वियो हुजे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं मेहर अली शाह गोलड़े शरीफ वारो थो पुछे तोजे हथ में छाहे चे थो पिस्तौल हिन जो कहिड़ो कम आहे हिन जो कम आहे मारण सुभान अल्लाह। जोर जोर सां चओ सुभान सुभान अल्लाह। अंग्रेज साईं खां पुछे थो हिन तस्बीह जो कहिड़ो कम आहे साईं मेहर अली शाह महबूब सुभाणे जो बचड़ो थो चएसि ओ अंग्रेज तुंहिंजो हथियार मारींदो आहे हीअ तस्बीह वरी जहिड़ो कंदी सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जोर जोर सां चओ सुभान अल्लाह। भई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। अंग्रेज पखी वञे थो पिस्तौल हयो अंग्रेज ते तो हाणे ॾिसां अल्लाह वारे जी ताक़त महबूब नबी पाक जे बचड़े जो पावर चओ सुभान अल्लाह। अंग्रेज उन पखीअ खे पिस्तौल हयो चओ सुभान अल्लाह। उहो पखी मरी वियो साईं खलीफन के हुक्म कयो ओ हाफिज नसीर ओ फकीर शोबान ओ फकीर गुलाम रसूल ओ फकीर तारिक ओ लाखार डवारो यो पखी मोल हेॾे खणी अचो त अॼु मेहर अली शाह जहिड़ो करे सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जोर सां चओ सुभान अल्लाह। सोने साईं जे वेझो खणी आया अंग्रेज बीठो आ अंग्रेज ने साईं निहारे दा फरमान ओ अंग्रेज हाणे ॾिस सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जोर सां चओ सुभान अल्लाह। उहा तस्बीह जेते सुणो मेहर अली शाह गोलड़े शरीफ वारो महबूब सुभाणे जो बचड़ो दरूद पाक पढ़े थो उहा तस्बीह उन पखीअ जे मथां घुमाई पखीअ खे हुकुम थो करे ओ पखी अल्लाह जे हुकुम सां जहिड़ो थी हलियो वञ चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अंग्रेज कदमन ते किरी अल्लाह वारा त मोलियूं दिलियूं जेरियूं कंदा आहिनि सुभान अल्लाह। मुंहिंजे महबूब जे हुजूर पाक हिकिड़ो शख्स मच्छी खणी आयो मच्छी सुभान अल्लाह। मुंहिंजा सुहिणा मां हीअ मच्छी वरिती आहे 2-3 जहाड़ा गुज़री विया